सिंधु दरिया ते तकरारी केनालनि जी रावत ऐं पाणी जी सख़्त खोट ख़िलाफ़ ठठे जे साइली पट्टीअ जा मुतासिर थींदड़ सवें आबादगार मल्हा हारी ॻोठाणा ऐं शेरी सरापा एहतिजाज बणिजी विया। मीरपुर साकरो शहर में हड़ताल बाद एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो मीरपुर साकरो में टाउन चेयरमैन इकबाल खास खैरी, अमीरुल बहर चेयरमैन अली मीर मल्हा, हाजी ज़ाकिर कलात्री, सिविल सोसाइटी के अगवान अयाज लाशारी, आबादकार अगवान आमिर हदियो, जिले काउंसलर मंसूर लाशारी ऐं ॿियनि जी अगवानीअ में मीरपुर साकरो शहर में एहतिजाजी मुज़ाहिरो करे घारो केठीबंदर रोड ते धरणो हयो वियो। मीरपुर साकरो चौक खां बस स्टॉप ताईं एहतिजाजी मुज़ाहिरे ऐं धरणे में सवें साहिल वासी मलाहन आबादगारनि हारियुनि सियासी समाजी कारकुननि ऐं शहरनि जे वॾे अंग शिरकत कई। इन मौके ते अगवाणनि ख़िताब कंदे चयो त कोटड़ी बैराज ते पाणी जी संगीन खोट सबब ठठे सिजावल बदीन जी साइली पट्टीअ में हींअर ई ॾुकार जहिड़ियूं हालतूं आहिनि, जिते पीअण लाइ पाणी नाहे ऐं सरई फसल तबाह थी विया आहिनि। सिंधु दरिया मां नवां केनाल कढण सां सॼी सिंध ख़ासि तौर ते लाड़ वारे ज़िलनि में तबाही बर्पा थींदी। सभ खां वधीक कोटड़ी बैराज ते दारोमदार रखंदड़ करोड़े इंसान ऐं झंगली जीवत मुतासिर थींदी। हिन वक़्तु कोटड़ी बैराज ते घुर्बल मिक़दार में पाणी छॾियो वञे ऐं डाउन स्ट्रीम में पाणी छॾे डेल्टा खे बर्बादी खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।